ओम शांति। अॼु जी मिली तारीख़ है 4/1/2024। अॼु मिठा मिठा बाप दरज वंदा मीठी मीठी ॿार। मुख्य आहे यादि जी यात्रा। यादि सां ई आयु वधंदी आहे, विक्रम विनाश थींदा आहिनि। यादि में रहण वारनि जी अवस्था बोल चाल ॾाढो फर्स्ट क्लास हूंदो आहे। प्रश्न आहे, तव्हां ॿारनि खे देवताउनि खां बि जास्ती ख़ुशी हुजणी खपे छो? जी उत्तर आहे, जी तव्हांखे हाणे ॾाढी वॾी लॉटरी मिली आहे। तव्हांखे भॻवानु पढ़ाईंदा आहिनि, सत्युग में देवताउनि खे पढ़ाईंदा। हिते मनुष्य खे पढ़ाईंदा आहिनि, लेकिन हिन संगम युग ते तव्हां आत्माउनि खे बाबा पढ़ाईंदा आहिनि। असां आत्माउनि खे तव्हां हाणे सुदर्शन चक्रधारी ठहिया आहियो न। तव्हां में इहा सॼी नॉलेज आहे। देवताउनि में इहा नॉलेज न रहंदी, असां में इहा सॼी नॉलेज आहे। देवताउनि में इहा नॉलेज न रहंदी। गीता जाग सजनियूं जाग। ओम शांति। नवयुग में हूंदा आहिनि देवी देवता, उहे बि मनुष्य आहिनि, परंतु उन्हनि में दैवी गुण, उन्हनि जा गुण देवताउनि जीअं हूंदा आहिनि। उहे आहिनि वैष्णव, डबल अहिंसक। हाणे मनुष्य डबल हिंसक थी विया आहिनि, मारामारी बि कंदा आहिनि, काम कटारी बि हलाईंदा आहिनि। हाणे मनुष्य डबल हिंसक थी विया आहिनि, मारामारी बि कंदा आहिनि, काम कटारी बि हलाईंदा आहिनि। बाबा चवनि था इनखे चइबो आहे मृत्यु लोक, जंहिंमें विकारी मनुष्य रहंदा आहिनि। उनखे चइबो आहे देवलोक, जंहिंमें देवी देवता रहंदा आहिनि। देवी देवता आहिनि डबल अहिंसक, हितां जा मनुष्य आहिनि डबल हिंसक। इनखे मृत्यु लोक चइबो आहे। इन में विकारी मनुष्य रहंदा आहिनि, उनखे देवलोक चइबो आहे, जंहिंमें देवी देवता रहंदा आहिनि। उहे डबल अहिंसक हुया, उन्हनि जो बि राज्य हुयो। कल्प जी आयु लाखों वर्ष जी हूंदी आहे त कोई ॻाल्हि जो ख़्याल बि न ईंदो आहे। कल्प जी आयु लाखों वर्ष जी हुजे त कोई ॻाल्हि जो ख़्याल बि न अचे। भई हेॾो कीअं जांचदासीं न कि छा थियो हूंदो। अॼुकल्ह कल्प जी आयु कम कंदा वेंदा आहिनि, कोई 7000 वर्ष ईंदा आहिनि, कोई 10,000 वर्ष ईंदा आहिनि। इहे बि ॿार ॼाणंदा आहिनि कि बाप आहे ऊंचे ते ऊंचो भॻवानु, ऐं असां उन्हनि जा ॿार रहंदा आहियूं शांती धाम में। असां पंडा आहियूं, रास्तो ॿुधाइण वारा। हिन यात्रा जो कोई वर्णन न आहे। असां पंडा आहियूं, रास्तो ॿुधाइण वारा। असां सभिनि खे रास्तो ॿुधाइण वारा पंडा आहियूं न। कहिड़ो रास्तो ॿुधाईंदा आहियूं? शांती धाम जो। इहा यात्रा जो कोई वर्णन न आहे। भल गीता में अक्षर आहे मन मना भव, परंतु हुनजो अर्थ छा आहे? पंहिंजी खे आत्मा सम्झी बाप खे यादि करो, इहे कंहिंजी बुद्धि में न ईंदो आहे। भक्ति मार्ग में त जो शब्द आहे उन्हनि जो नाम ई जपदा रहंदा आहिनि, अर्थ न सम्झंदा आहिनि न, तॾहिं त भक्ति में सुख न आहे न। जॾहिं बाप अची करे सम्झाए तॾहिं कंहिंजी बुद्धि में अचे, तॾहिं भगत खे ॿुधू, मतिलबु भगत सम्झदार न हूंदा आहिनि, भावनावश कंदा आहिनि, बसि ज्ञानी न हूंदा आहिनि न। हाणे जॾहिं बाप अची करे सम्झाए तॾहिं ई कंहिंजी बुद्धि में अचे। हिन समय तव्हां मनुष्य खां देवता ठहींदा आहियो। मनुष्य हिते आहिनि, देवता सतयुग में हूंदा। मनुष्य हिते आहिनि, देवता आहियूं सतयुग में हूंदा। जॾहिं असां में दैवी गुण अची वेंदो, जॾहिं असां वैष्णव डबल अहिंसक ठही वेंदासीं त सभु देवता ठही वेंदासीं। बराबरि तव्हां हाणे मनुष्य खां देवता ठहींदा आहियो न। तव्हांजी इहा ईश्वरीय मिशन। निराकार परमात्मा खे कोई मनुष्य त सम्झी न सघे न। निराकार के हथ पाऊं काथां आया? निराकार परमात्मा के कोई मनुष्य त सम्झी न सघे। निराकार के हथ पाऊं काथां आया? श्री कृष्ण के हथ पाऊं सभु कुझु आहिनि। भक्ति मार्ग में केतिरा शास्त्र आहिनि। हाणे तव्हां ॿारनि वटि चित्र आदि त ॾाढा आहिनि। चित्र सां यादि ईंदी आहे कि हिन चित्र ते इहे सम्झायूं, ऐं हिन ॿिया बि ॾाढा चित्र ठाहींदा वेंदा आहिनि।
हिकदमि मथे आत्माउनि खे बि ॾेखारिणो आहे, आत्मायूं ॾेखारे में ॾींदियूं आहिनि। पोइ सूक्ष्म वतन हुन खां हेठि अचो त इहे मनुष्य लोक बि ठाहींदा हुन। मनुष्य कीअं पिछाड़ी में अची करे मथे चढ़ंदा आहिनि, इहे बि ॾेखारिबो आहे कि कीअं हुननि जी अवस्था कलयुग अंत में किरी पवंदी आहे, पोइ वरी चढ़ंदी आहे। दिन प्रतिदिन नई इन्वेंशन निकिरंदी वेंदी। जॾहिं हाणे जेतिरा चित्र आहिनि ओतिरी सर्विस बि करणी आहे। पोइ ईअं चित्र ठाहींदासीं जंहिंसां मनुष्य जल्दी सम्झी वञे। झाड़ ॾाढो जल्दी वधंदो वेंदो आहे। बाबा चवंदा आहिनि कल्प पहिरों जंहिं जो पद पायो, झाड़ ॾाढो जल्दी वधंदो रहंदो आहे। कल्प पहिरों जो पद पायो जंहिं उहा रिज़ल्ट निकिरी हूंदी उहा ई निकिरंदी। ईअं न कि पिछाड़ी में अचण वारा माला जा दाणा न ठही सघंदा आहिनि, उहे बि ठही सघंदा आहिनि। नादा भक्ति वारा राति ॾींहुं भक्ति में लॻल रहंदा आहिनि, तॾहिं उन्हनि खे साक्षात्कार थींदो आहे। हिते बि ईअं निकिरंदा, राति ॾींहुं महिनत करे पदत खां पावन ठहींदा। चांस सभिनि खे आहे, ईअं न पिछाड़ी में कोई रहिजी वञे। ड्रामा ई अहिड़ो ठहियलु आहे न, ड्रामा ई अहिड़ो ठहियलु आहे जो कोई रही न सघे। सभु तरफ़ पैगाम वेंदो। शास्त्रनि में आहे हिकु रहिजी वियो त उलाना ॾिनई। इहे चित्र अख़बार आदि में बि पवंदा, उन्हनि खे बि निमंत्रण मिलंदो रहंदो न, हुन आत्माउनि खे बि निमंत्रण मिलंदो रहंदो। बाबा चवनि था सभिनि खे मालूम पइजी वेंदो कि मां आयो आहियां। हीअं कंहिंखे चओ त सम्झंदा न आहिनि। जॾहिं पूरो निश्चय थिए तॾहिं दौड़दा। नामाचार निकिरंदो ई रहंदो आहे। नवयुग सत्य खे चइबो आहे न, नवयुग अख़बार बि निकिती आहे। चवंदा आहिनि न्यू दिल्ली, परंतु न्यू दिल्ली में इहो पुराणो किलो किचिड़ो आदि त थी न सघंदो आहे। हाणे त हर चीज़ टेढ़ी बाक़ी थी वई आहे। सतयुग में सभु तत्व बि ऑर्डर में रहंदा आहिनि। हिते त तत्व बि तमो प्रधान आहिनि, हिते सभु सतो प्रधान हूंदो त हर हिकु तत्व सां सुख मिलंदो आहे। दुख जो त नाम निशान ई न आहे, नाम ई आहे स्वर्ग। इहे सभु ॻाल्हियूं हाणे त सम्झंदा आहियो कि बराबरि हाणे असां तमो प्रधान ठही विया आहियूं। सतो प्रधान ठहिण जे लाइ पुरुषार्थ करे मंज़िल ते चढ़ंदा आहियूं, ऐं ॿिया सभी अंधियारे में आहिनि। असां सभु हाणे ॼाणंदा आहियूं कि हाणे बराबरि हाणे असां तमो प्रधान ठही विया आहियूं। सतो प्रधान ठहिण जे लाइ पुरुषार्थ करे मंज़िल ते चढ़ूं था, ऐं ॿिया सभु छा आहिनि, अंधियारे में आहिनि। असां रोशनी में आहियूं न, असां मथां खां मथे वञूं था, सभु हेठि अचनि था, बाक़ी सभु ॿिया हेठि था किरनि। इहे बाबा स्थिति अनुसार थो चवनि कि असां सभु आत्मायूं स्थिति सां मथे था वञूं, ऐं बाक़ी सभु पंहिंजी गिरावट था, अर्थात तमो प्रधान ठहनि था। इहे सभु वीचार सागर मंथन तव्हां ॿारनि खे ई करिणो आहे। शिव बाबा आहे सिखलाइण वारो, उहो त मंथन न कंदा न, ब्रह्मा खे मंथन करिणो हूंदो आहे। तव्हां सभु वीचार सागर मंथन करे सम्झाईंदा आहियो। कोई जो त मंथन बिल्कुलु न हलंदो आहे, पुराणी दुनिया ई यादि ईंदी आहे। बाबा चवंदा आहिनि पुराणी दुनिया खे हिकदमि भुलिजी वञो। बाबा चवनि था पुराणी दुनिया खे हिकदमि भुलिजी वञो। परंतु बाबा ॼाणंदा आहिनि नंबरवार पुरुषार्थ अनुसार राजधानी स्थापना थिए थी। बाप चवंदा आहिनि मां अची करे राजधानी स्थापना करे बाक़ी सभिनि खे वापसि वठी हलंदो आहे परम धाम में। बाबा हिन सृष्टि ते अची करे राजधानी स्थापना कराए पोइ बाक़ी सभी आत्माउनि खे वापसि पंहिंजे घर वठी हलंदा आहिनि। त हाणे बाबा राजधानी स्थापना कराइनि था। कल्ह बि बाबा चई न सहन शक्ति ऐं समाइण जी शक्ति हूंदी त असां पंहिंजी राजधानी ठाहे सघंदासीं।
त राजधानी ठाहिण लाइ सहन शक्ति अर्थात कोई बि असांजी ग्लानी करे, निंदा करे, डिस्टर्ब करे, असांखे सहन करिणो, हुनखे समाइणो आहे, उन्हनि जे लाइ बि शुभकामना करणी आहे, तॾहिं राजधानी ठहींदी। पाप चईंदा आहिनि मां अची करे राजधानी स्थापना करे बाक़ी सभिनि खे वापसि वठी हलंदो आहे। उहो त माण्हू त सिर्फ़ु पंहिंजो धर्म स्थापन कंदा आहिनि, उन्हनि जे पिछाड़ी उन्हनि जा धर्म जा ईंदा रहंदा आहिनि। उन्हनि जी छा महिमा कंदासीं? महिमा त तव्हांजी आहे न। आदि सनातन देवी देवता धर्म खे ई हीरो हीरोइन चइबो आहे न। हीरे जहिड़ो जन्म, कौड़ी जहिड़ो जन्म तव्हांजे लाइ ॻायल आहे न। पोइ तव्हां हिकदमि चोटी सां किरी करे हिकदमि हेठि अची करे पईंदा आहियो, अर्थात तमो प्रधान थी वेंदा आहिनि। त हिन समय तव्हां ॿारनि खे देवताउनि खां बि ज़्यादा ख़ुशी हुजणी खपे असांखे, छो जी असांखे लॉटरी मिली आहे। तव्हांखे हाणे भॻवानु पढ़ाईंदा आहिनि, उहो त देवताउनि खे पढ़ाईंदा आहिनि, हिते मनुष्यनि खे पढ़ाईंदा आहिनि। ऐं तव्हां आत्माउनि खे परम पिता परमात्मा पढ़ाईंदा आहिनि। फ़र्क़ु आहे न। त ॾिसो केॾो वॾो फ़र्क़ु आहे कि असां इहे ई अगरि सदा यादि रखूं कि मां परमात्मा टीचर, मुंहिंजो परमात्मा टीचर आहे, मां उन्हनि द्वारा पढ़ाई थी पढ़ां, त बि पढ़ाई यादि रहे, पढ़ाइण वारो यादि रहे। तव्हां ब्रह्मणनि राम राज्य रावण राज्य खे बि सम्झियो आहे। हाणे तव्हां जेतिरो श्रीमत ते हलंदव ओतिरो उच्च पद पाईंदव। अज्ञान काल में जो कंदा आहिनि उहो उल्टो ई थींदो आहे। उल्टेपन में छोटेपन में सगीर बुद्धि हूंदी आहे, पोइ बालिक बुद्धि थी वेंदी आहे। 16-17 वर्ष खां पोइ सगाई थींदी आहे। बाबा चवनि था कि अज्ञान काल में जो हूंदो आहे उहो उल्टो ई हूंदो आहे। नंढेपन में बुद्धि असांजी सगीर अर्थात एतिरी अनुभवी न हूंदी आहे न, बुद्धि में एतिरी सम्झ न ईंदी आहे। धीरे धीरे बुद्धि बालिक थी वेंदी आहे। पोइ 16-17 वर्ष खां पोइ सगाई थींदी आहे। अॼुकल्ह त गंद ॾाढो, गोद वारे ॿारनि जी बि सगाई कराए वठंदा आहिनि, पोइ ॾियण वठणु शुरू करे छॾंदा आहिनि। हुते शादियूं केतिरी रॉयल हूंदियूं आहिनि। बाबा चवनि था हुते शादी केॾी रॉयल हूंदियूं। तव्हां सभु साक्षात्कार कयो, जेतिरो अॻियां वधंदा वेंदव त तव्हां सभु साक्षात्कार कंदा रहंदा। सुठा फर्स्ट क्लास योगी ॿारनि जी आयु वधंदी रहंदी आहे। जेका फर्स्ट क्लास योगी ॿार आहिनि न बाबा जो, उन्हनि जी आयु वधंदी रहंदी आहे। बाप चवंदा आहिनि योग सां पंहिंजी आयु वधायो। ॿार सम्झंदा आहिनि योग में असां ढिला आहियूं, यादि में रहण जे लाइ मथो मारंदा आहियूं, परंतु रही न सघंदा आहियूं। परंतु बाबा चवनि था कई ॿारनि जो योग खंडित हूंदो आहे, रही न सघंदा आहिनि, घड़ी घड़ी भुलिजी वेंदा आहिनि। जीअं खंडित मूर्ति हूंदी आहे न, त हूअं ई असांजो अगरि योग बि घड़ी घड़ी खंडित थो थिए त असांजी मूर्तियूं बि घड़ी घड़ी खंडित थींदियूं, घड़ी घड़ी भुलिजी रहंदा आहिनि। वास्तव में हितां वारनि जो चार्ट ॾाढो सुठो हुजिणो खपे। ॿाहिरि त गोरख धंधे में रहंदा आहिनि न। बाप खे यादि कंदे कंदे हिते ई सभिनि खे सतो प्रधान ठहिणो। बाप खे यादि कंदे कंदे हिते ई सभिनि खे सतो प्रधान ठहिणो। कम से कम भोजन ठाहींदा आहियो, कमु कंदा आहियो, 8 घंटा मूंखे यादि करो, तॾहिं कर्मातीत अवस्था अंत में थींदी। कि कम से कम 8 घंटा, कोई चए मां 6-8 घंटा योग में रहंदो आहे त बाबा मञंदो न। ॾाढनि खे त लज्जा ईंदी आहे, चार्ट न लिखंदा आहिनि, अधु घंटो बि यादि में न रही सघंदा आहिनि। मुरली ॿुधणी कोई यादि थोरी आहे, इहे त धन कमाईंदा, यादि में त ॿुधणु बंदि थी वेंदो आहे। यादि में त ॿुधण ई बंदि थी वेंदो, कुझु ॿुधाए में ई न ईंदो। बसि मां आत्मा बाबा, जॾहिं असांजी इहा अवस्था थिए तॾहिं सम्झो असांजो परफेक्ट योग आहे। त बाबा चवंदा आहिनि कई ॿार लिखंदा आहिनि यादि में मुरली ॿुधी, परंतु इहे यादि थोरी आहे। बाबा ख़ुदि चवंदा आहिनि मां घड़ी घड़ी भुलिजी वेंदो आहियां, यादि में भोजन करणु वेंदो आहे। बाबा तव्हां त अभोक्ता आहियो,
ये कीअं चवां बाबा, तव्हां बि खाईंदा आहियो असां बि खाईंदा आहियूं। कोई ॻाल्हि में चईंदा आहिनि की बाबा बि साथ आहे, मूंखे आहे यादि कोई ॻाल्हि में चईंदा आहिनि की बाबा बि साथ आहे, बाक़ी खाइण वक़्तु बाबा साथ न हूंदा आहिनि। मतिलबु बाबा वासना वठंदा आहिनि भोजन जी, लेकिन असां सां गॾु खाईंदा न आहिनि, टेस्ट न वठंदा आहिनि बाबा। बाबा चईंदा आहिनि मुख्य आहे ही यादि जी यात्रा। मुरली जी सब्जेक्ट बिल्कुलु अलॻि आहे। यादि सां पवित्र ठहींदा आहियो, आयु वधंदी आहे। बाक़ी ईअं न की मुरली ॿुधी त बाबा हिन में हुयो, मुरली ॿुधी त बाबा हिन में हुयो। मुरली ॿुधण सां विक्रम विनाश न थींदा आहिनि। बाबा चवंदा मुरली ॿुधण सां विक्रम विनाश न थींदा आहिनि। असांजा महिनत आहे न, बाबा ॼाणंदा आहिनि ॾाढा ॿार बिल्कुलु यादि ई न करे सघंदा आहिनि। यादि में रहण वारनि जी अवस्था बोलचाल बिल्कुलु अलॻि रहंदो। यादि सां ई सतो प्रधान ठहींदसि, परंतु माया अहिड़ी आहे जे हिकदमि बुद्धू ठाहे छॾंदी आहे। ॾाढनि जी बीमारी उथल पईंदी आहे, मोह जो न हुयो उहो उथल पईंदो, फसी मरंदा आहिनि। ॾाढी महिनत जो कमु आहे। मुरली ॿुधण इहे सब्जेक्ट अलॻि आहे। इहा आहे धन कमाइण जी ॻाल्हि, हिन में आयु न वधंदी आहे। मुरली असां ॿुधूं था, मुरली ॿुधण इहे सब्जेक्ट अलॻि आहे। इहे मुरली ॿुधण इहे धन कमाइण जी ॻाल्हि आहे, हिन में आयु न वधंदी आहे। पावर न ठहींदे, विक्रम विनाश न थींदी आहे। मुरली त ॾाढा ॿुधंदा आहिनि, पोइ विकार में किरी पईंदा आहिनि, सच न ॿुधाईंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि पवित्र न रही सघंदा आहियो त हिते छो ईंदा आहियो। चईंदा आहिनि बाबा मां अजामिल आहियां, हिते ईंदमि तॾहिं त पावन ठहींदमि, हिते अचण सां कुझु सुधार थींदो, न त किथे वञा, रास्तो इहो ई आहे। ईअं बि ईंदा आहिनि, कोई न कोई समय तीर लॻंदो वेंदो आहे। बाबा हितां जे लाइ ई चईंदा आहिनि हिते कोई अपवित्र खे न अचिणो खपे। बाबा चईंदा आहिनि की हिते मतिलबु मधुबन जे लाइ बाबा चईंदा आहिनि। सेंटर में त ईंदा रहंदा आहिनि, ॾिसो सेंटर में न, सेंटर में रही करे त पवित्रता जी धारणा कंदा न, पुरुषार्थ करनि, तॾहिं त पहिरियों मधुबन में वञणु मतिलबु ॾाढो 1 साल पोइ रेगुलर क्लास व्लास करे पवित्रता जी धारणा करे। अॼुकल्ह त कोई बि हली वेंदो आहे। इहे त इंद्र सभा आहे, हाणे ताईं त ईंदा वेंदा आहिनि। हिकु ॾींहुं इहो बि ऑर्डिनेंस निकिरंदो जॾहिं पकी गारंटी करे तॾहिं अलाउ कंदासीं। त सम्झदा इहा त अहिड़ी संस्था आहे, कोई अपवित्र अंदरि ई न अची सघंदो। मतिलबु अहिड़ो स्थान जाते कोई अपवित्र अंदरि पेर बि न रखी सघंदो। त बाबा ॾिसो अञा त मधुबन में कोई न कोई ईंदो रहंदो आहे, लेकिन अहिड़ो समय ईंदो जो हुन स्थान में कोई अपवित्र वञी न सघंदो, मतिलबु पवित्र ठहे पोइ वञी सघे। ॾिसो अहिड़ो बि स्थान संस्था त माण्हू बि सम्झंदा इहे त अहिड़ी संस्था आहे कोई अपवित्र अंदरि वञी ई न सघंदो। तव्हां ॿार सम्झंदा आहियो इहे कंहिंजी सभा आहे। असां भॻवानु ईश्वर सोमनाथ बबुलनाथ वटि वेठा आहियूं। केॾी वॾी ॻाल्हि आहे न, अहिड़ी जॻह जाते अपवित्र वञी ई न सघे। बाक़ी त दुनिया में माण्हू अलाए छा छा कंदा आहिनि, इहे सर्टिफिकेट ॾेखारियो, इहे ॾेखारियो, इहे पास ॾेखारियो त वञी सघंदा। उहो ई पावन ठाहिण वारो आहे न। ॾिसो असांखे केरु थो पढ़ाए, भॻवानु ईश्वर सोमनाथ बबुलनाथ वटि असां वेठा आहियूं, उहो ई पावन ठाहिण वारो आहे न। हाणे आख़िरी में ॾाढा ईंदा त पोइ कोई हंगामो आदि करे न सघंदा। हिन धर्म जा जो हूंदा उहे निकिरंदा ईंदा। आर्य समाजी बि आहिनि, हिन धर्म जा जो ईंदा उहे निकिरंदा हूंदा, उहे सभु आत्मायूं निकिरंदी ईंदियूं जाते बि हूंदियूं। हिन धर्म जी जेकी आत्मायूं जाते बि आहिनि उहे निकिरंदी ईंदियूं। आर्य समाजी बि आहिनि, हिंदू सिर्फ़ु मथ पंथ अलॻि करे छॾियो अथनि। देवताऊं हूंदा आहिनि सतयुग में, हिते सभु हिंदू आहिनि। वास्तव में हिंदू धर्म आहे न, इहे त हिंदुस्तान देश आहे।
तव्हां ॿारनि खे उथंदे वेहंदे चलंदे फिरदे सुदर्शन चक्रधारी ठहिणो आहे। स्टूडेंट खे पढ़ाई बि यादि रहणी खपे, न सॼो चक्कर बुद्धि में आहे। देवताऊं तव्हां में थोरो फ़र्क़ु रहियल आहे। पक्का सुदर्शन चक्रधारी ठही वेंदव त पोइ विष्णु जे कुल जा ठही वेंदव। तव्हां सम्झंदा आहियो असां इहे ठहूं था, इहे देवता ऐं फाइनल आहिनि। तव्हां फाइनल तॾहिं थींदव जॾहिं कर्मातीत अवस्था थी वेंदी। कर्मातीत अवस्था अर्थात मुंहिंजो हिकु बाप ॿियो कोई न, पंहिंजो इहो शरीर बि यादि न रहे, अहिड़ी अवस्था। बसि मां आत्मा सितारो ऐं बाबा बि सितारो बसि। इनखे चइबो आहे कर्मातीत अवस्था। शिव बाबा तव्हांखे सुदर्शन चक्रधारी ठाहींदा आहिनि, उन्हनि में नॉलेज आहे न। उहा आहे तव्हांखे ठाहिण वारो, तव्हां आहियो ठहिण वारा। ब्रह्मण ठही पोइ देवता ठहींदा आहियो न। हाणे इहे अलंकार तव्हांखे कीअं ॾियनि बाबा? हाणे इहे अलंकार असांखे बाबा कीअं ॾियनि? हाणे त तव्हां पुरुषार्थी आहियो, पोइ तव्हां विष्णु जे कुल जा ठहींदा आहियो। त अञा असांखे अलंकार न ॾेई सघंदा छोकी अञा असां ठहूं था। सतयुग विष्णु कुल आहे न, त अहिड़ो ठहिणो आहे न असांखे। सतयुग विष्णु कुल आहे त असांखे अहिड़ो ठहिणो आहे। तव्हांखे त ॾाढो मिठो ठहिणो आहे न। अहिड़ो वेड़ो अक्षर चइण सां न ॻाल्हाइण सुठो आहे। ॿार बाबा चवनि था अहिड़ो वेड़ो अक्षर ॻाल्हाइण सां त न ई ॻाल्हाए उहो सुठो आहे। हिकु दृष्टांत आहे न, 2 लड़ंदा हुया, सन्यासी चई मुख में मोइलड़ो विझी छॾियो, कॾहिं निकिरणो न आहे, कॾहिं कढणो न आहे, रिस्पॉन्स मिली न सघे त छा थींदो? अगरि माण्हू पंहिंजे मुख में मोइलड़ो विझी छॾंदा त उन्हनि खे रिस्पॉन्स मिलंदो न, त लड़ाई ज़्यादा थींदी न। 5 विकार खे जीतणु कोई मासी जो घर न आहे। कोई त पंहिंजो अनुभव बि ॿुधाईंदा आहिनि कि असां में ॾाढो क्रोध हुयो, हाणे ॾाढो घटि थी वियो आहे, ॾाढो मिठो ठहिणो आहे। कोई त पंहिंजो अनुभव बि ॿुधाईंदा आहिनि कि असां में ॾाढो क्रोध हुयो, हाणे ॾाढो घटि थी वियो आहे, ॾाढो मिठो ठहिणो आहे। बाबा चवनि था कल्ह तव्हां हिन देवताउनि जे गुण ॻाईंदा हुयो, अॼु तव्हां सम्झंदा आहियो असां इहे ठहूं था। त बाबा चवंदा आहिनि कि कल्ह असां हिननि जी महिमा ॻाईंदा हुआसीं, अॼु असां ईअं ठहूं था। ईअं ख़ुदि खे न अनुभव करायो कि मूं पंहिंजी जेकी कमी हुई असां में उहा असां हाणे उन्हनि सभिनि कमियुनि सां मुक्त थी विया आहियूं। त बाबा चवनि था ईअं अनुभव कराए कि असां में कमी हुई, हाणे असां उन्हनि सां मुक्त थी विया आहियूं, हाणे असां केॾो मिठो ठही विया आहियूं। कल्ह तव्हां हिन देवताउनि जा गुण ॻाईंदा आहियो, अॼु तव्हां सम्झंदा आहियो असां इहे ई ठहूं था। कुन ॾींहुं बाबा चई न असां चित्र छो रखंदा आहियूं ताकी असांखे इहे यादि रहे कि असांखे अहिड़ो ठहिणो आहे। नंबर वारी ठहींदा न, जो सर्विस कंदा उन्हनि जो नाम ज़रूरु बाबा वठंदा ई अवश्य। रास्तो ॿुधाइणो खपे न। असां बि पहिरियों कुझु न ॼाणंदा हुआसीं, भई असांखे बि पहिरियों न पतो हुयो कीअं त कीअं करे माण्हुनि असांखे ॿुधायो त असां हिन राह में हली आयासीं। त असांखे बि न शुभकामना करे सभिनि खे रास्तो ॿुधाइणो खपे। असांखे बि शुभकामना करे सभिनि खे रास्तो ॿुधाइणो खपे। पोइ जेका असांजी कुल जी आत्मायूं हूंदियूं उहे निकिरी ईंदियूं, जेके असांजी कुल जी आत्मायूं हूंदियूं उहे निकिरी ईंदियूं। हाणे केतिरी नॉलेज मिली आहे, जो सुठी रीति धारण कंदा आहिनि त उन्हनि जी रिपोर्ट ईंदी आहे। बाबा हिननि में त जो सुठी रीति धारणा न कंदा आहिनि त उन्हनि जी रिपोर्ट ईंदी आहे, बाबा हिननि में त ॾाढो क्रोध आहे। बाबा ॼाणंदा आहिनि इहे रूहानी सर्विस न करे सघंदा त पोइ बाबा ॼाणंदा आहिनि इहे रूहानी सर्विस न करे सघंदा त पोइ स्थूल सर्विस करो। भी बाबा खे बाबा चयो, जीअं आत्मा आहिनि बाबा खे पहचाने वरितो है न, त सर्विस त करणी पवंदी। सम्झो सेंटर ते रहनि था लेकिन रूहानी नथा करे सघनि त स्थूल करो, बाबा जी यादि में रही करे सर्विस करो त बि उहो भाग्य।
हिकु ॿ खे यादि दिलाईंदा रहो। यादि में ॾाढो बल मिलंदो आहे। यादि करण वारनि खे पोइ चार्ट रखिणो आहे। चार्ट सां मालूम पइजी वेंदो। हर हिकु खे बाबा सावधान कंदा रहंदा आहिनि। विश्व में शांती ॾाढा मांगदा आहिनि। ज़रूरु कॾहिं विश्व में शांती हुई जो हाणे न आहे। सत्युग में अशांति जी कोई ॻाल्हि न हूंदी आहे। स्वीट बाप स्वीट ॿार सॼे विश्व खे स्वीट ठाहींदा आहिनि। स्वीट बाप स्वीट ॿार सॼे विश्व खे स्वीट ठाहींदा आहियूं। हाणे स्वीट किथे आहिनि? मौत ई मौत लॻो पियो आहे। इहे अनेक बार थींदो आहे न, ऐं थींदो ई रहंदो। बाबा चवंदा आहिनि हर 5000 साल में ईअं थींदो ई आहे। एंड त थी न सघे। चक्कर त फिरंदो ई रहंदो आहे न, पर इहे चक्कर फिरंदो रहंदो आहे। असां इहे सोचे करे वेही न रहूं। चक्कर फिरंदो आहे त असां पिछले चक्कर में जो पुरुषार्थ कयो, जो सेवा कई, उहो बि हाणे कंदा हलो। चक्कर फिरंदो आहे न, बसि फिरंदो ई रहे थो। त हाणे असांजो इहो कमु आहे। पहिरियों ॿियो कमु हुयो, हाणे असांखे इहो नयो पार्ट मिलियो आहे। उहो बि बाबा जे कार्य में मददगार ठहिणु केॾो वॾो पार्ट आहे न। छा मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार: विक्रम विनाश करण व आयु खे वधाइण लाइ यादि जी यात्रा में ज़रूरु रहणो। विक्रम विनाश करण व आयु खे वधाइण लाइ यादि जी यात्रा में ज़रूरु रहणो। यादि सां ई पावन ठहींदमि। इन करे कम से कम 8 घंटा यादि जो चार्ट ठाहिणो आहे असांखे। असां यादि सां ई पावन ठहींदासीं। त कम से कम 8 घंटा असांखे यादि करणी आहे। ॿियो आहे देवता जे समान मिठो ठहिणो आहे। अहिड़ो कोई शब्द अहिड़ो कोई शब्द ॻाल्हाइण जे बजाए न ॻाल्हायो त सुठो आहे। रूहानी व स्थूल सर्विस कंदा आहियो, बाप जी यादि में रहो। त रूहानी व स्थूल सर्विस कंदे बाप जी यादि में रहंदो त उहो बि ओ भाग्य असांजो। वरदान: सेवा में रहंदी कर्माती स्थिति जो अनुभव करण वारा तपस्वी मूर्त ठहो। समय कम सेवा, ऐं सेवा हाणे बि ॾाढी आहे। सेवा में ई माया जे अचण जी मार्जन रहंदी आहे। सेवा में ई स्वभाव संबंध जो विस्तार थींदो आहे। स्वार्थ बि समायलु हूंदो आहे। हुन में थोरो सो बैलेंस घटि हूंदो आहे त माया नयो रूप धारण करे ईंदी आहे। हिन करे सेवा ऐं स्वस्थिति जो बैलेंस जो अभ्यास करो। मालिक आहियां कर्मेंद्री रूपी कर्मचारी सां सेवा वठो। मालिक थी करे, कल्ह बाबा चई न, मां आत्मा अलॻि आहे, शरीर अलॻि आहे। मां आत्मा मालिक आहियां। मालिक ठही करे इन शरीर रूपी कर्मेंद्रियनि सां सेवा वठो। मन में बसि हिकु बाबा, ॿियो न कोई। ये स्मृति इमर्ज हुजे तॾहिं चईंदासीं कर्माती स्थिति जा अनुभवी अर्थात तपस्वी आत्मा। त हाणे असांखे छा करिणो आहे? कल्ह बाबा चई मां आत्मा मालिक ऐं ये शरीर मुंहिंजी, ये शरीर अलॻि। अॼु मां आत्मा मालिक आहियां, कर्मेंद्री रूपी कर्मचारियुनि सां सेवा वठां थी। मन में बसि हिकु बाबा जी यादि हुजे ऐं हथनि सां कर्म कंदा रहो, रोटी ठाहींदा रहो, कुझु बि कंदा रहो। बुद्धि बाबा वटि रहे। जॾहिं बुद्धि लॻाइणी पए उन समय बुद्धि लॻायो। बाक़ी मन में त सिधा बाबा जी यादि रहे न। संकल्प त बाबा जो यादि रहे। ॿियो कोई संकल्प अचे थो त उहो बाबा खे ॾेई छॾो। असांखे बाबा जी यादि में रहणो आहे। स्लोगन आहे: कारण रूपी नेगेटिव खे समाधान रूपी पॉजिटिव ठाहियो। कारण रूपी नेगेटिव खे समाधान रूपी पॉजिटिव ठाहियो। अव्यक्त साइलेंस द्वारा डबल लाइट फरिश्ते स्थिति जो अनुभव करो।
फ़रिश्ते स्थिति जो अनुभव करण जे लाइ कहिड़े बि प्रकार जे व्यर्थ ऐं नेगेटिव संकल्प बोल व कर्म सां मुक्त ठहो। व्यर्थ व नेगेटिव ये ही बोझ सदाकाल जे लाइ डीप साइलेंस जो अनुभव न करण ॾींदा आहिनि। हाणे व्यर्थ बोझ सां सदा हल्का ठही सदा डबल लाइट फ़रिश्तो ठहो। बाबा चवनि था व्यर्थ व नेगेटिव इहे ही बोझ सदाकाल जे लाइ असांखे डीप साइलेंस जी अनुभूति न करणु ॾींदो आहे। हाणे व्यर्थ बोझ से सदा हल्को ठही डबल लाइट फ़रिश्ता ठहो। बाबा चवनि था अच्छा। ओम शांति। बाबा खे यादि करो,